नाज़िन घोटकी में नाकारा एपीसी वधीक हिक जवान का हयाती खसे वरिती है। उन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे मेरठ जो रिपोर्टर एहसान कलवर। जी एहसान, छा अपडेट सही? जी बिल्कुल, घोटकी जो कच्चे वारो इलाइक़ो आहे हबीबुल्लाह ओगई जो जेको आहे पतड़ सॾियो वेंदो आहे, जिते ॾोहारनि जे इतलाह ते मुख़्तलिफ़ थाणनि जी जेका पुलिस आहे उहा हबीबुल्लाह ओगई जे पतड़ ते चढ़ाई कई, जंहिं ते हथियारबंदनि ऐं पुलिस विच में मुक़ाबिलो थियो। हथियारबंदनि धाड़ेलनि पारां जदीद हथियारनि जो इस्तेमालु कयो वियो, जेका हिक एपीसी आहे जेका उहा नाकारा हुअण जो इंकशाफ थियो आहे। एपीसी में 4 खां 5 गोलियूं जेके आहिनि उहे एपीसी मां क्रॉस थी वियूं। ही जेको एहलकार शहीद थियो आहे अब्दुर्रहमान वसीर, ही एहलकार उन एपीसी में हो त एपीसी में जीअं ई उनखे गोली लॻी त उहो शहीद थी वियो, जॾहिं त हिकु एहलकार जेको आहे उहो शाह पसंद बहार जेको आहे उहो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी खे गणती जोगी हालत में रहीमयार खान जे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त जेको शहीद एहलकार आहे उन जी जनाज़े नमाज़ जेका आहे पुलिस लाइन में अदा कई वई, जंहिंमें डीआईजी सखर फिदा हुसैन मस्तोई एसएसपी घोटकी उमर तुफैल भी शिरकत कई आहे। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 5 खां वधीक थाणनि जी पुलिस जेको आहे कच्चे वारे इलाइक़े में जेको आहे त चढ़ाई कई, जंहिंजे नतीजे में धाड़ेलनि ऐं पुलिस विच में मुक़ाबिलो थियो, जंहिंजे नतीजे में एपीसी जी जेका आहे उहा 4 खां 5 गोलियूं एपीसी मां क्रॉस थी वियूं, जंहिंजे नतीजे में इहो वाक़ियो पेश आयो आहे। हिन वक़्तु आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त घोटकी जे कच्चे वारे इलाइक़े में ॾोहारनि ऐं पुलिस विच में जेको आहे उहो अञा ताईं मुक़ाबिलो हलंदड़ आहे। वाक़े खां पोइ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी जेका पुलिस जी नफ़री आहे उहा बि कच्चे तरफ़ रवानी कई वई आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे कड़ो बि पिणु चाढ़ियो वियो आहे। जी अपडेट करण लाइ एहसान, अवां जी महिरबानी।